अवां ॾिसी रहिया आहियो शाहीन टीवी न्यूज़। अवां खे शाहीन टीवी न्यूज़ में भली कार। ख़बरुनि जी शुरुआत सालेपट खां कयूं था। आज सालेपट में पाकिस्तान जिंदाबाद मूवमेंट PZM जे डिवीजनल चेयरमैन सैयद आशिक हुसैन शाह जी सरबराही में बाबा क़ौम क़ाइद आज़म मोहम्मद जनाह जी सालगिरह जी मुनासबत सां सैयद आशिक हुसैन शाह जी ओताक ते शानदार तकरीब मुनक़द कई वई। तकरीब की शुरुआत कुरान पाक की तलावत सां कई वई, जंहिंखां बाद पाकिस्तान जिंदाबाद पाक फौज जिंदाबाद जे ज़ोरदार नारन जी गूंज में अज़ीम लीडर क़ाइद आज़म मोहम्मद जनाह जे सालगिरह जो केक काटियो वियो। तकरीब में वाइस चेयरमैन डिवीज़न सखर बहादुर चाचड़, ज़िले सखर जे चेयरमैन सैयद आसिफ शाह, ज़िले सखर जे वाइस चेयरमैन मोहम्मद बच्चल माहर, तालके सालेपट जे सदर गुलाम अली मलाह, ह्यूमन राइट्स यूनिटी फाउंडेशन पाकिस्तान तालके सालेपट जे सदर न्याज मार, साफ़ी बिरादरी असलम मार, नवाब मीरानी, मोहम्मद सचल मीरानी, मुज़फ़र शाह, अली नवाज़ मीरानी, मज़हर शाह ऐं शाहनवाज़ बलोच समेत सिविल सोसाइटी वॾे अंग में शिरकत कई। तकरीब खे ख़िताब कंदे PZM डिवीज़न सखर चेयरमैन सैयद आशिक हुसैन शाह ऐं ॿियनि चयो आहे त असां जंहिं आज़ाद रियासत जंहिंखे पाकिस्तान जो नालो ॾिनो वियो आहे उन में रहूं था, उहा असांजी अज़ीम लीडर क़ाइद आज़म मोहम्मद जनाह जे अणथक महिनत जो नतीजो आहे। हुननि वधीक चयो त क़ाइद आज़म मोहम्मद जनाह राति ॾींहुं महिनत करे असां मुस्लमाननि खे कंहिं गैर जी ग़ुलामी खां बचाए आज़ादी जो अमलो जाम प्यारियो। तकरीब जे आख़िर में पाकिस्तान ऐं पाक फौज जी सलामती लाइ ख़ुसूसी दुआ पिणु घुरी वई। आधा बचल जी साईं। अच्छा आधा पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद। बाबा साइड तक थोड़ा बिस्मिल्लाह। पाकिस्तान जिंदाबाद, मेहरबानी। पाक फौज जिंदाबाद, PZM जिंदाबाद। मेहरबानी थी साईं। सलाम करा साईं। मां हिन खे खारायां। हाँ